ना पापा ना फैसलो सही ना है तो जल्लाद माया मां अखी कड़ी छड़ी तो सास नबू जे हिकड़े पुट या बिन के मारे पो फैसलो वारियां असा अचर जा 14 माण्हू मारिया आहिनि जे भेड़कारी थे तो भाव मारींदो आ हमेशा पर पंहिंजा थो वटिया बस मशा बस हनी गोलियों भड़न तो पाड़ी से पर जेकर फैसले में का आड़ा गोड़ी कयूं न त बंदूकुनि जा ददका ॾिसंदे छो त मां पंहिंजे दुश्मननि खे पंहिंजे पेरनि में झुकियल ॾिसण थो चाहियां अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682 ये फैसला ना आहिनि थींदा बाबा छो त अचर जे ॻोठ सां जो कुतो बि न वेंदो वननि जा वर खसबा मायरनि जूं झोलियूं ख़ाली थींदियूं हिननि जा भाउ जुदा थींदा मारे छॾींदुसि मंठार खे अरे तू छा कंदे बंदूक वणंदो सां बंदूकूं काटकू हुजो या न हुजो बाबा बस हा हा 14 माण्हुनि जो हिसाब बराबर करे पोइ हली फैसले में वेहंदासीं